डीजी बेंचेस सिंध की सदारत हेठ बेंचेस हेडक्वार्टर में सिक्योरिटी कॉन्फ्रेंस थी आहे। कॉन्फ्रेंस में कराची में अमन अमान की सूरत हाल बेहतर बनाइण लाइ सिक्योरिटी इंतजाम जो जायज़ो वरितो वियो। कॉन्फ्रेंस में कमिश्नर एडिशनल आईजी सीडीडी ऐं बेंचेस ऐं इंटेलिजेंस ऑफिसरनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में सिक्योरिटी इदारनि पारां दहशतगर्दनि ऐं शरपसंदनि ख़िलाफ़ कयल ऑपरेशन के अस्राइतो बणाइण लाइ हिदायतूं जारी कई पयूं आहिनि। इजलास में कराची के दाख़िली ऐं ख़ारजी रस्तनि ते चेकिंग अमल वधीक सख़्त करण जो भी हुक्म ॾिनो वियो। इजलास में हसास हंधनि की सिक्योरिटी के यकीनी बणाइण, सर्च ऐं कॉम्बिंग ऑपरेशन वधाइण ऐं आईबी औज़ार वधाइण ते ज़ोर ॾिनो वियो। इजलास में हसास हंधनि की सिक्योरिटी के यकीनी बणाइण, सर्च ऐं कॉम्बिंग ऑपरेशन वधाइण ऐं आईबी ओस वधाइण ते ज़ोर ॾिनो वियो। डीजी रेंजर्स सिंध की सदारत हेठ बेंचेस हेडक्वार्टर में सिक्योरिटी कॉन्फ्रेंस थी आहे। कॉन्फ्रेंस में कराची में अमन अमान की सूरत हाल बेहतर बनाइण लाइ सिक्योरिटी इंतजाम जो जायज़ो वरितो वियो। कॉन्फ्रेंस में कमिश्नर एडिशनल आईजी सीडीडी ऐं बेंचेस ऐं इंटेलिजेंस ऑफिसरनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में सिक्योरिटी इदारनि पारां दहशतगर्दनि ऐं शरपसंदनि ख़िलाफ़ कयल ऑपरेशन के असराइतो बणाइण लाइ हिदायतूं जारी कई पयूं आहिनि। इजलास में कराची के दाख़िली ऐं ख़ारजी रस्तनि ते चेकिंग अमल वधीक सख़्त करण जो हुक्म ॾिनो वियो।